أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لن يستنكف المسيح أن يكون عبدا لله ولا الملائكة المقربون ومن يستنكف عن عبادته ويستكبر فسيحشرهم إليه جميعا فأما الذين آمنوا وعملوا الصالحات فيوفيهم أجورهم ويزيدهم من فضله وأما الذين استنكفوا واستكبروا فيعذبهم عذابا أليما ولا يجدون لهم من دون الله وليا ولا نصيرا يا أيها الناس قد جاءكم برهان من ربكم وأنزلنا إليكم نورا مبينا فأما الذين آمنوا بالله واعتصموا به فسيدخلهم في رحمة منه وفضل ويهديهم إليه صراطا مستقيما صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا الله تبارك وتعالى جا तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ में इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नसरानियुनि खे दीन में वाधारे ऐं ग़ुलूव करण खां मनो फरमायो हो। पोइ इन जी निस्बत सां अॼोकिन आयतुनि में इन्हनि नसरानियुनि जो ग़लति जेको एतिराज़ हो हुज़ूर सलातो सलाम जन जे मथां उन जे जवाब खे वज़ाहत सां बयानु फरमायो वियो आहे। हिननि आयतुनि खे चङी तरह सम्झण खां पहिरियां आयतुनि जी वज़ाहत शान नुज़ूल थोरो सम्झणो पवंदो त जीअं आयतूं आसानीअ सां सम्झ में अचनि। ख़ुलासो हिन तरह आहे हुज़ूर सलातो सलाम जन वटि नजरान जा ईसाई आया हुआ, पंहिंजे मज़हब ईसाईयत जे मुतालिक़ हुज़ूर सलातो सलाम जन सां बहस मुबाहिसो कयूं। हुननि चयो त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह ख़ुदा आहे या ख़ुदा जो पुटु आहे या टिनि मां टियों आहे। क़ुरान पाक हिन जो जवाबु ॾिनो हो। हुज़ूर सलातो सलाम जन बि उन्हनि खे पढ़ी ॿुधायो त बाबा अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजो बानो आहे ऐं ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजो रसूल आहे। हो त मरियम जो पुटु आहे, बिना पीउ जे पैदा थियो आहे। आसमानी हुनखे किताब ॾींदासीं, इंजील हुनजो नालो हूंदो ऐं अल्लाह ताला उहो हुनखे ॾिनो। तव्हां हुन में तालीम पढ़ी आहे, तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा या ख़ुदा जो पुटु नऊज़ बिल्लाह छो था चओ? पोइ हिननि एतिराज़ कयो, चवण लॻा त तव्हां हुज़ूर सलातो सलाम जन खे चवण लॻा नजरान जा ईसाई त तव्हां ईसा अलैहिस्सलाम जे इज़त ऐं अज़मत खे घटायो था। अब कीअं था घटायूं ईसा अलैहिस्सलाम जे इज़त खे? चवण लॻा त असां त चऊं था त अल्लाह आहे नऊज़ बिल्लाह, तव्हां चओ था त अल्लाह जो बंदो आहे। हाणे बंदे में ऐं ख़ुदा में इज़त अज़मत जो केॾो फ़र्क़ु आहे? ख़ुदा जी इज़त अज़मत मथे, बाने जी अज़मत घटि आहे। बानो आहे, तव्हां ईसा खे बानो चई करे हुनजे इज़त ऐं शान खे खोटायो था। बानो त बंदगी कंदो आहे, बानो हुक्म जो ताबेदार हूंदो आहे, बानो पाबंद हूंदो आहे। असां चऊं था ख़ुदा आहे त ख़ुदाई में अज़मत हुनजी वधीक आहे। तव्हां ईसा अलैहिस्सलाम जे इज़त ऐं अज़मत खे खोटायो था हरूभरू। हुननि जो इहो एतिराज़ हो। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु क़ुरान पाक जो ही आयतूं नाज़िल फरमाए करे इन्हनि ईसाइनि जे ग़लति ज़हनियत जो जवाब बयानु फरमायो।
अल्लाह ताला फरमायो ला यस्तनकिफल मसीह अन यकून अब्दन लिल्लाह। अल्लाह ताला फरमायो त इन्हनि ईसाइन खे ईसा अलैहिस्सलाम जे बाने हुजण में इज़त जी घटिताई थी नज़र अचे, हालांकि ईसा अलैहिस्सलाम खे त अल्लाह जे बाने हुजण में फ़ख्रु आहे। ही था चवनि त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो बानो चई तव्हां हुनजी इज़त खुटायो था। ईसा अलैहिस्सलाम खे त बान पए बंदगी सजदे करण में मज़ो थो अचे, हू पाण ख़ुदा जे बंदगीअ में ख़ुशि आहे। ही था चवनि हुनखे बंदगी करण में इज़त ऐं अज़मत में खोट थी अचे, घटिताई थी थिए, हुनजो बुलंद शान हेठि थो अचे। हू पाण ख़ुशि आहे ख़ुदा जे बान पए इबादत में, ही था चवनि त खुटे थी हुनजी इज़त। अजीब हिननि जी सोच आहे। अल्लाह तबारक व तआला मज़ीद वज़ाहत कंदे फरमायो त मख़लूक़ात में सभ खां वधीक इज़त वारा अल्लाह जा पैगंबर आहिनि, जेके मलाइकनि खां बि मथे आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन त पूरी काइनात जे हर मख़लूक़ खां आला तमन। अल्लाह जी फरमाए थो ला यस्तनकिफल मसीह अन यकून अब्दन लिल्लाह वलल मलाइकतुल मुक़र्रबून। मुंहिंजे बंदगी ऐं इबादत में त मलाइक बि राज़ी आहिनि, उहे बि कोन आर महसूस कंदा आहिनि। ईसा अलैहिस्सलाम बि इबादत में आर महसूस नथो करे। पोइ इहे ईसाई था चवनि त ईसा अलैहिस्सलाम खे तव्हां बंदो चई करे हुनजी इज़त में घटिताई था कयो, हालांकि ख़ुदा जे बंदगीअ में ई इंसान जी आला अज़मत आहे। जंहिंजी जेतिरी क़दुरु ऐं क़ीमत हुजे उहो पंहिंजे हद ऐं दाइरे में रहे त हुनजी वधीक इज़त आहे। पंहिंजे दाइरे खां वधीक निकिरंदो उहो पंहिंजे इज़त खां ई विञाईंदो। अल्लाह जी फरमाए थो ईसा अलैहिस्सलाम बि बंदगीअ में ख़ुशि आहे, मलाइक बि बंदगीअ में ख़ुशि आहिनि, उहे बि अल्लाह तबारक व तआला जो तक़र्रुब था हासिल कनि। जीअं बंदगी वधीक था कनि ख़ुदा जी, तीअं ख़ुदा जो तक़र्रुब हुननि खे वेझड़ाई मिले थी। हू त राज़ी आहिनि ख़ुदा जे बंदगीअ में, हिननि खे हले छो इहा ॻाल्हि नथी वणे। हिननि खणी पंहिंजे नफ़्स ते इहा ॻाल्हि सवार करे रखी आहे त ॿिया माण्हू बि चवनि त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह ख़ुदा आहे या ख़ुदा जो पुटु आहे, त पोइ हुन में हुनजी इज़त आहे। जे चवनि था ख़ुदा जो बानो आहे त पोइ हुनजी इज़त घटि आहे। इहो हिननि जे ज़हन जो फ़ुतूर आहे। अल्लाह ताला त हुनजे मानप में बि इज़त वधीक रखी आहे। तॾहिं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बि फरमायो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह। अल्लाह खे राज़ी करण लाइ, अल्लाह जे रज़ा जे लाइ जेको पाण खे झुकाईंदो आहे, ख़ुदा हुनजी इज़त ऐं अज़मत खे अञा वधीक बुलंद कंदो आहे। अल्लाह ताला त बाने जे आजिज़ीअ में बुलंदी रखी आहे, पर हिननि खे हले छो नथी सम्झ में अचे। पोइ हिकु एतबार सां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ईसाइन ॾिठो त अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे मौजज़ा ॾिना ज़बरदस्त। हज़ारों साल मुर्दा क़ब्रुनि में दफ़न थियल, अल्लाह जे हुक्म सां उन क़ब्रुनि खे उथारे करे क़ब्रूं चीरजी वेंदियूं, मुर्दा उथी पवंदा, उन मुर्दनि सां ॻाल्हाईंदो, मुर्दनि खां हाल वाल पुछंदो, अल्लाह जे हुक्म सां मुर्दनि खे ज़िंदा कंदो। हिननि जो ईसाइन ॾिठो त असांजो पैगंबर ईसा एॾो वॾो कमु थो करे त बसि इहो कमु त ख़ुदा जो आहे जो मुर्दनि खे ज़िंदा करे। शायदि शैतान हिन में हिननि खे भुलायो। ॿियो वरी इहो त जेको ॼाए ॼम खां अखियुनि खां नाबीनो हूंदो, ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला मौजज़ो ॾिनो। ॼाए ॼम खां जेको नाबीनो अंधो हुयो उनजे अखियुनि ते हथु घुमाईंदो हो त हुनजूं अखियूं नयूं बनियूं थी वेंदियूं, नज़र वापसि अची वेंदी। पोइ हिननि ॾिठो त शैतान हिननि खे भुलायो, अंधनि खे सॼो थो करे, इहो कमु त ख़ुदा जो आहे। जिते अखि ई न हुजे उते अखि मिले, जिते नज़र सफ़ा गुम हुजे उते नज़र मिली वञे, इहो त अल्लाह ताला जे ज़ात जो कमु आहे। लिहाज़ा ईसा जो ईअं थो करे त ईसा अलैहिस्सलाम बि ख़ुदा आहे। शैतान हुननि खे भुलायो। तॾहिं हिननि चयो त साईं ईसा अलैहिस्सलाम खे असां ख़ुदा था चऊं या ख़ुदा जो पुटु था चऊं, तव्हां हर भर हुनखे बानो चई करे हुनजी इज़त घुटायो था। असां त हुनजो शान मथे था कयूं बुलंद, तव्हां हेठि था कयोसि बानो चई। ऐं अल्लाह ताला वरी उसूल ॿुधायो त माननि जी इज़त आहे ई हिन में त हू झुकियल हुजनि, हू त हिन में इज़त था महसूस कनि बंदगीअ में। ऐं मां बुलंदी ॾींदो ई हुनखे आहे जेको जेतिरो वधीक आजिज़ हूंदो आहे। हीअ हर भरू तकबुर था कनि, सोच में ई तकबुर अथनि। पोइ हिकु रिवायत अंदरि ईंदो आहे त ईसा अलैहिस्सलाम जबलनि ऐं पहाड़नि ते वञी करे तन्हाईअ में अल्लाह ताला जी इबादत कंदो हो। एॾी अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदो हो, एॾी दिलचस्पीअ सां, मोहबत सां, शौक़ सां, जो दुनिया में कंहिं एतिरी न कई आहे। अल्लाह ताला जा पैगंबर पंहिंजो पंहिंजो शान रखनि था। उन ज़माने में ईसा अलैहिस्सलाम जी इबादत एॾी शौक़ ऐं मोहबत सां हुई। हिते बुज़ुर्गनि लिखियो आहे
जे माण्हूअ खे इज़त ऐं अज़मत सम्झ में ईंदी उहो ई शौक़ सां इबादत कंदो न। जंहिंखे इज़त ऐं अज़मत सम्झ में न ईंदी उहो अल्लाह ताला जे आॾो कीअं झुकंदो। जंहिं माण्हूअ खे झुकण में इज़त महसूस थींदी उहो झुकंदो। जेको झुकण खे बेइज़ती थो महसूस करे उहो कीअं झुकंदो। जॾहिं त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे आॾो वॾा वॾा सजदा कंदो, वॾा वॾा नफ़िली निमाज़ूं ऐं वॾा रुकू, वॾी तिलावत, वॾा नफ़िल पढ़ंदो, पोइ हुनखे हिन नफ़िली इबादत में शौक़ ऐं मोहबत, बुलंदी, इज़त ऐं वक़ार पियो नज़र अचे। जे नाचे सां इज़त ऐं वक़ार नज़र त पोइ कीअं झुके हा भला, कोन झुके हा। लिहाज़ा इहा हिननि जी अजाई ठहियल हिकिड़ी ॻाल्हि हुई, बाक़ी हक़ीक़त सां हिन जो कोई ताल्लुक़ कोन हो। पोइ तॾहिं अल्लाह तबारक व तआला चिटा लफ़्ज़ बयान फरमाया, लन यस्तनकिफल मसीह अन यकून अब्दन लिल्लाह। ईसा अलैहिस्सलाम त अल्लाह ताला जे बाने हुजण में ज़रे बराबर आर महसूस नथो करे। वलल मलाइकतुल मुक़र्रबून, ऐं अल्लाह ताला जा मुक़र्रब वॾा वॾा फ़रिश्ता अल्लाह जे बंदगी करण में, इबादत करण में बि उहे बि आर महसूस नथा कनि। हीअ ले छो था सम्झनि। वमन यस्तनकिफ अन इबादती, अल्लाह से फरमायो जंहिंखे न मुंहिंजे इबादत करण खां आर महसूस थो थिए, वयस्तकबिर, तकब्बुर थो करे, झुके नथो, फसयहशुरुहुम इलैहि जमीआ, अल्लाह से फरमाए थो क़यामत जे ॾींहुं उन्हनि सभिनी खे मां पाण वटि जमा कंदुसि। साईं जमा करे पोइ छा कंदो, सज़ा ॾींदो, हिसाब किताब कंदो, माफ़ी ॾींदो, छा कंदो। पोइ अल्लाह से फरमाए फअम्मल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फयुवफ़ीहिम उजूरहुम व यज़ीदुहुम मिन फ़ज़लिह। जिन ईमान आंदो हूंदो मुंहिंजे पैगंबरनि जे ॿुधायल तालीम ते, अल्लाह ते ईमान, नबियनि ते ईमान, मलाइकनि ते ईमान, अमल साले कया हूंदऊं, फयुवफ़ीहिम उजूरहुम, उनखे पंहिंजे अमलनि जो पूरो पूरो बदिलो ॾींदुसि। व यज़ीदुहुम मिन फ़ज़लिह, अल्लाह से फरमायो पंहिंजे महिरबानी ऐं फज़ल सां अञा वधाए बि ॾींदोमांव। शर्त इहा त ईमान हुजे, अमल साले हुजनि, पोइ उनखे पंहिंजो पूरो अजुर ॾींदुसि, वधाए बि ॾींदुसि। ॿियो पासो वअम्मल लज़ीना इस्तनकफू वस्तकबरू फयुअज़िबुहुम अज़ाबन अलीमा, जंहिं इबादत करण खां तकबुर कयो, आर महसूस कयो, लॼ महसूस कई त कीअं वरी झुकां, ऊंधो थियां, उटो थियां, जंहिं ईअं सम्झो आर महसूस कयो, शैतानी तकबुर आयुसि, वस्तकबरू, तकबुर करे वियो, फयुअज़िबुहुम अज़ाबन अलीमा, पोइ उन जे लाइ अल्लाह से फरमायो दर्दनाक अज़ाब आहे। वला यजिदून लहुम मिन दूनिल्लाहि वलिय्यन वला नसीरा, जॾहिं अज़ाब में उछलाया वेंदा जहन्नम जे बाहि में, उते अल्लाह ताला खां सवाइ कोई उन्हनि खे मददगार बि नज़र न ईंदो। त पोइ रब खे राज़ी कनि त रब उते मदद कंदो न। जे रब खे राज़ी न कयूं त रब तबारक व तआला उते पंहिंजी मदद बि उनखे नसीब न कंदो। हाणे अल्लाह तबारक व तआला मुख़्तसरन फ़ैसिलो फरमाए छॾियो, जंहिं इबादत ते पंहिंजो पाण खे राज़ी रखियो, जंहिं बंदगीअ में, बानप में, झुकण में, आज़ीअ में पंहिंजो पाण खे ख़ुशि रखियो, अल्लाह से फरमाए थो हुनखे अजुर बि पूरो ॾींदुसि, वधाए बि ॾींदुसि। इहो लफ़्ज़ एॾो प्यारो आहे, व यज़ीदुहुम मिन फ़ज़लिह। साईं कीअं वधाईंदे, तराज़ूअ जे तौर खे हुननि जा अमल थोरा हूंदा पोइ बि वज़नी कंदे, फरमाई मुंहिंजी मर्ज़ी आहे। थोरनि अमलनि खे वज़नी बनायां त बि मुंहिंजी मर्ज़ी आहे। हालांकि हदीस पाक में, क़ुरान पाक ॿिए जॻह ते चयो आहे त मुख़लिसीन लहुद्दीन, जेको इख़लास सां दिलि सां इबादत कंदो आहे, उनजे थोरनि अमलनि खे बि अल्लाह तबारक व तआला इख़लास जे करे वज़नी बनाईंदो आहे। हाणे मालूम थिए थो त जंहिं माण्हू इबादत बंदगी अल्लाह ताला जी दिलि सां मोहबत सां कई आहे, अल्लाह ताला उन्हनि जे अमलनि खे वज़नी बनाए तराज़ूअ जे तौर में कामयाब करे त उनजी मर्ज़ी। ॿियो व यज़ीदुहुम मिन फ़ज़लिह, अल्लाह ताला उन्हनि जा अमल थोरा आहिनि, वधाए घणा करे त बि उन्हनि जी मर्ज़ी। टियों वजह हीअ बि आहे, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां वधाईंदो न, माना अल्लाह ताला उन्हनि जे गुनाहनि में उन्हनि खां पकड़ न करे पंहिंजो फज़ल ऐं महिरबानी वधाए छॾे त बि उनजी मर्ज़ी। फरमाए छॾे ईमान हुजे, अमल साले हुजनि, अजुर पूरो पूरो मिलंदो, अञा वधीक ॾींदो माना। पर जे तकबुर कयूं त पोइ अज़ाब वॾो आहे, सख़्तु अज़ाब आहे। पोइ हाणे पूरी काइनात जे इंसाननि खे अल्लाह ताला मुख़ातब थींदे फरमायो, या अय्युहन्नास, ए इंसानो, सभु जो सभु हिन में अची विया। मुस्लमान, काफ़िर, कहिड़ी बि ॿोली रखण वारा हुजनि, कहिड़े बि दुनिया जे मुल्क में, कुंड कुड़िस में, किथे बि रहंदड़ हुजनि, सिंधी, बलोच, पश्तो, अंग्रेज़, कहिड़ी बि ज़बान सां ॻाल्हाईंदड़ हुजनि, अल्लाह से सभिनी खे सॾे फरमायो, या अय्युहन्नास, ओ इंसानो, क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, तव्हां ॾे पहुची चुको आहे तव्हांजे रब जे तरफ़ खां चिटा दलील, ऐं असां तव्हांजे तरफ़ वाज़िह रोशन नूर बि तव्हां ॾे अता करे छॾियो आहे। हाणे हुनखे चंबड़ो,
चिट्टा दलील मोकिलिया आहिनि, चिट्टी रोशनी मोकिली आहे, चंबड़ी पियो हिन सां काइनात सॼे जे इंसान खे अल्लाह तबारक व तआला इहो पैगाम ॾिनो। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो, साईं बुरहानुन माना चिट्टा दलील, बुरहान बुरहान छा चइबो आहे? बुरहान उलमा मुहद्दिसीन चयो आहे त बुरहानुन मिन रब्बिकुम, जीअं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछा कई वई त हुज़ूर जे ज़माने खां वठी क़ुरान जा मुफ़स्सिर तव्हां रहिया हो, ॿुधायो भला बुरहानुन मिन रब्बिकुम क़ुरान पाक लफ़्ज़ बयानु कयो आहे, इन लफ़्ज़ जी माना छा आहे, छा मक़सदु आहे हिन जो? हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो बुरहान जो मतिलबु आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा करीमाना अख़लाक, केॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अख़लाक निरालो, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात बचपन खां वठी वफ़ात ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं कूड़ न ॻाल्हायो, कंहिंखे हीअं हरूभरू नज़रअंदाज़ करे नज़रुनि मां न किरायूं, कंहिंसां सख़्ती न कयूं, ज़बान मां कॾहिं बुरो लफ़्ज़ न ॻाल्हायूं जो कंहिंखे न वणे, कॾहिं कंहिंसां नाजाइज़ी ना इंसाफ़ी न कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेके अल्लाह तबारक व तआला मौजिज़ा ॾिना, हुज़ूर जन खे अल्लाह ताला क़ुरान पाक जेको नाज़िल करे ॾिनो, इहे सभु शयूं गॾे करे अल्लाह से फरमाए थो अहिड़ो पैगम्बर ॾिनो मां जंहिंजी हिकिड़ी हिकिड़ी शइ कामयाबु आहे, हिकिड़ी हिकिड़ी शइ दलील आहे। मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मां निकितल ॻाल्हि कॾहिं कूड़ी त साबित करे ॾे कोई, इहो बि वॾो दलील। मुंहिंजे नबीअ जे ॾेती लेतीअ वापार में नाजाइज़ी त कोई साबित करे ॾे, इहो बि हिकिड़ो दलील आहे। मुंहिंजे नबीअ कंहिंजो रुपयो फॿायो हुजे कोई साबित त करे ॾे, अञा मुंहिंजे नबीअ पाण खे मिसकीन रखियो, सभु कुझु विराए छॾियो, कॾहिं त साबित करे ॾे कोई त मुंहिंजे नबीअ पाण वटि का शइ फॿाए रखी हुजे, ॿियनि खे न ॾिनी हुजे, पाण खे बहितर ऐं अमीर बनाइण लाइ पाण वटि लिकाए रखियो हुजे, कॾहिं बि इहो कोन्हे। हिकिड़ी हिकिड़ी शइ मुंहिंजे नबीअ जी दलील ऐं सबूत आहे। अलाह से इनखे फरमायो त मुंहिंजो बुरहान माना दलीलनि जो वॾो मजमूओ तव्हां वटि अची चुको आहे, हिकिड़ी हिकिड़ी शइ हुनजी कामयाब ऐं मुकमल आहे, हुज्जत कामिल आहे हुनजी। बुरहान जो मतिलबु इहो आहे। ऐं फरमाई वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना, नूरम मुबीना मां मुराद क़ुरान पाक जी चिटी रोशनी, क़ुरान पाक जे तालीम खे कोई ग़लति साबित करे ॾेखारे, क़ुरान पाक जहिड़ी हिकिड़ी आयत कोई भला जेको नथो मञे चवे थो क़ुरान अल्लाह ताला जो कलाम कोन्हे माण्हुनि जो आहे, पोइ भला पाण ॿुधाए ॾेखारनि, या क़ुरान पाक जे आयतुनि में का ग़लती साबित करे ॾेखारनि, क़ुरान पाक जे तालीम में नऊज़ बिल्लाह को खोट साबित करे ॾेखारनि। अल्लाह ताला फरमाए थो चिट्टी रोशनी क़ुरान पाक जी, मुंहिंजे नबीअ जा चिट्टा दलील, माना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पूरे कमालात समेत ऐं क़ुरान पाक पंहिंजे पूरी तालीमात समेत, इहे ॿई शयूं अल्लाह से फरमाए थो तव्हां मोकिलियो अथमि, हिकु क़ुरान ॿियो पंहिंजो नबी। चंबड़ी पियो हिननि खे, ए इंसान हो चंबड़ी पियो हिननि ॿिन्हिनि खे। फअम्मल लज़ीना आमनू बिल्लाह, पोइ जिन ईमान आंदो अल्लाह ते, वअतसमू बिही, ऐं चंबड़ी पिया अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खे, क़ुरान पाक खे, अल्लाह ताला जे तरफ़ खां इहे ॿ शयूं मिलियल हुन ॿिन्हिनि खे जेके चंबड़ी पियो। फरमाई फसयुदखिलुहुम फी रहमतिन मिन, पोइ इनखे असां पंहिंजे रहमत सां जन्नत में दाख़िल कंदासीं, पंहिंजे रहमत में दाख़िल कंदासीं। व फज़लन, पंहिंजो फज़ल ऐं महिरबानी बि हुनखे शामिल हाल बनाईंदासीं। वयहदीहिम इलैहि सिरातम मुस्तक़ीमा, हुनखे सिरात मुस्तक़ीम वारो सिधो रस्तो जन्नत वारो बि ॾेखारींदासीं, उन ते हलाईंदासीं उन बाने खे। हाणे ॾिसो अल्लाह तबारक व तआला जी फज़ल, रहमत, हिदायत वारो रस्तो, टई शयूं अल्लाह ताला उन बाने खे नसीब कंदो जंहिंमें ॿ कम हूंदा, हिकु ईमान बिल्लाह, अल्लाह ताला ते ईमान हुजे, ऐं ॿियो अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल तालीम खे रसीअ तौर ते मज़बूत करे चंबड़े, क़ुरान हदीस खे चंबड़ी पए, अल्लाह ताला ते ईमान आणे। इन्हनि ॿिन्हिनि सिफ़तुनि, ॿिन्हिनि शर्तुनि जे करे अल्लाह ताला हुनखे टे शयूं अता कंदो, पंहिंजो फज़ल, पंहिंजी रहमत ऐं दुनिया में हिदायत वारो रस्तो। जंहिंखे इहो मिली वियो सभु कुझु मिली वियो। त ॾिसो अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए नसरानियुनि जे उन ग़लति ज़हनियत खे बयानु फरमाइण खां पोइ पूरी काइनात जे इंसान खे गॾे करे तालीम ॾिनी त हीअ त नसरानी अजाया एतिराज़ था कनि, नजरान जा ईसाई, दुनिया वारो तव्हां इन्हनि जे इन पलीत सोच में इन्हनि सां साथ न ॾिजो, पंहिंजो पाण खे संभालियो, सुधारियो। जिन ईमान आंदो अमल साले कया हुननि जे लाइ जन्नत आहे, असांजी रज़ामंदो आहे, फज़ल ऐं महिरबानी बि आहे, उन माने ते वधाए बि ॾींदासीं। पर जिन असांजे अहकामनि जो इनकार कयो, नाफ़रमानी कई,
उन जे लाइ वरी असांजी अज़ाब ऐं सज़ा बि सख़्तु आहे। अलाह ताला तव्हां असांखे नाफ़रमानीअ खां बचाए, अलाह पाक तव्हां असांखे ताबेदार ॿारनि मां बनाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो